ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध हुकूमत सूबे में 238 कम्युनिटी हेल्थ वर्कर भर्ती करण जो ऐलान करे छॾियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि वर्ल्ड बैंक जे तरक़ियाती मंसूबनि बाबति इजलास थियो। वर्ल्ड बैंक जे कंट्री डायरेक्टर जी अॻवानी में 10 रुकनी वफ़द इजलास में शिरकत कई। इजलास दौरान वर्ल्ड बैंक जे सहकार सां जारी मंसूबनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त वर्ल्ड बैंक सां भाईवारी सिंध जे सुधारनि ऐं बहाली वारी एजेंडा जो अहम हैसियत रखे थी। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां ॿोॾ मुतासिरनि जी बहाली ऐं घरनि वारनि मंसूबनि ते अमल दरामद तेज़ करण जो हुकुम ॾिनो वियो। वॾे वज़ीर चयो त 238 कम्युनिटी हेल्थ वर्कर्स जी भर्ती ऐं तरबियत जो सिलसिलो जल्द शुरू थी वेंदो। इजलास दौरान एम्बुलेंसिस जी रीलोकेशन 19 दिसंबर ताईं मुकमल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सोशल प्रोटेक्शन लाइ $200 मिलियन जे मनसूबे तहत निज़ाम खे वधीक मज़बूत बणाइण ते इतफ़ाक़ थियो आहे। अहम ख़बर आहे, सिंध हुकूमत सूबे में 238 कम्युनिटी हेल्थ वर्कर भर्ती करण जो ऐलान करे छॾियो आहे।